वेलकम बैक नाज़रीन। अहम ख़बर है अवासा शेयर कंदासी पीपी अगवान शाज़िया अता मरीज है तो शहीद भुट्टो जी अदालती कत्ल खिलाफ 40 सालन का इंसाफ घुरी रहा है। ब्रेकिंग न्यूज़ अवासा शेयर कंदासी। आसिफ अली ज़रदारी के दौर में सदारती रेफरेंस सुप्रीम कोर्ट मोकिलियो हो। अज बि इंसाफ जा तलबगार आहियूं। सांगड़ में ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। शहीद भुट्टो जी अदालती कत्ल खिलाफ पीपल्स पार्टी 40 सालन का इंसाफ घुरी रही है। शाज़िया अता मरी जो चवण है तो आसिफ अली ज़रदारी के दौर में सदारती रेफरेंस सुप्रीम कोर्ट ॾांहुं मानियो वियो हो। उन चवण है तो अज बि इंसाफ जा तलबगार आहियूं। शाज़िया मरी चवे थी तो उम्मीद है तो अदालत इंसाफ कंदी। अवासा खबर शेयर कंदासी। अहम खबर है शहीद भुट्टो जी अदालती कत्ल खिलाफ 40 सालन का इंसाफ घुरी रहा है। आसिफ अली ज़रदारी के दौर में सदारती रेफरेंस सुप्रीम कोर्ट मोकिलियो हो। अज भी इंसाफ जा तलबगार आहियूं। उम्मीद है तो अदालत इंसाफ कंदी। अवासा खबर शेयर कंदासी। अहम खबर है पीपी अगवान शाज़िया अता मरी जो चवण है तो शहीद भुट्टो जी अदालती कत्ल खिलाफ 40 सालन का इंसाफ घुरी रहा है। तफ़सील मालूम कंदासीं। सांगड़ में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर एडी कुंभर असां लाइन ते मौजूद है। जी एडी, छा चवण है पीपी अगवान शाज़िया मरी जो? जी बिल्कुल अली रज़ा। मरकजी इतलाह सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अता मरी अॼु ॻोठ माणो खान चांडियो में पीपी अगवान ज़िला फनान सेक्रेटरी अमीर मोहम्मद चांडियो जी चाह पार्टी में शिरकत कई है। उन दौरान आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे शाज़िया अता मरी चयो त शहीद भुट्टो जो जेको अदालती कत्ल है असां 40 साल खां इंसाफ जी घुर पिया कयूं। जेका नाइंसाफ़ी थी हुई, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़ा लीडर हिन दुनिया में घटि पैदा थींदा आहिनि। पाकिस्तान जे लाइ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे जेको कत्ल है वो उन खां पोइ वॾो खाल पैदा थियो है। हिन चयो त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो निमाया कारकर्दगी रखंदड़ नुमाया शख्सियत जो मालिक हो। दुनिया अॼु बि जेको आहे सो जमहूरी जे हवाले सां जेको प्रोग्राम या जेका थिए थी उन में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे यादि कयो वञे थो। हिन चयो त आसिफ अली ज़रदारी 2011 में जेको आहे सो सदारती रेफरेंस ज़रिए शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो केस सुप्रीम कोर्ट मोकिलियो, जंहिंजो केस खुलियो आहे ऐं असांखे अदालतनि मां उमेद आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा जेके कातिल आहिनि उहे मंज़र आम ॾींदा। जी ठीक है, अवां जी वरी मेहरबानी अपडेट करण लाइ।